हज़रत मौलाना साईं जमील अहमद सोलंकी साहब जन जी खिदमत में या गुजारिश करियां थो त पाण स्टेज ते अचन ऐं पंहिंजे मवाज़ियतन खां मुस्तफ़ीद फरमाइन। हज़रत मौलाना साईं जमील अहमद सोलंकी साहब। अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन। वक़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिल आख़र। या अय्युहन्नास क़द जाअतकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम व शिफ़ाउल लिमा फ़िस्सुदूर व हुदन व रहमतुल लिल मुमिनीन। सदक़ल्लाहु व मौलानल अज़ीम व बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दिल जे हुज़ूर सां सोने मुहम्मद मुस्तफ़ा दे दरूद पढ़ंदा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व आलि बैतिहि अजमाइन। बिरादरानी इस्लाम ऐं मुंहिंजा मोहतरम अज़ीज़ भाइरो मुसलमानो, अल्लाह रब्बुल आलमीन जे मुक़द्दस किताब मां चंद अल्फाज़ तव्हांजे साम्हूं तिलावत कया अथम। दुआ आहे त अल्लाह ताला मूं आजिज़ खे सही सही बयान करण जो रब सही तौफ़ीक़ नसीब फरमाए। जमी मुसलमान के तरफ़ैन के हाज़िरीन जमात के ख़ास अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। कुरान मजीद जो मक़ाम तमाम मथे आहे। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सतन आसमानन ऐं सतन ज़मीनन खां वधीक अल्लाह ताला खे पंहिंजो कलाम यानी कुरान मजीद प्यारो आहे। फरमायो अल कुरान अहब्बु इलल्लाह मिनस समावाति सबअ वल अर्ज़ीन। सतन आसमानन ऐं सतन ज़मीनन खां वधीक अल्लाह ताला खे पंहिंजो कलाम यानी कुरान मजीद प्यारो आहे। छो त ही कुरान मजीद इन दुनिया जो रूह आहे। कुरान मजीद हूंदो त दुनिया भी हूंदी। कुरान मजीद हूंदो त ज़मीन ऐं आसमान भी हूंदो, सितारा चंड भी हूंदो।
ऐं दुनिया जो ही जान भी हूंदो। ही दुनिया जो जहान ही चरखो ही क़ुरान शरीफ़ जे सदके हले थो, छो त क़ुरान शरीफ़ हिन दुनिया जो रूह आहे। सरमाईदारी जे करे, दौलत जे करे हीअ दुनिया नथी हले। हीअ दुनिया हले थी पई क़ुरान पाक जे करे। जेसी ताईं क़ुरान हूंदो त दुनिया बि रहंदी। दोस्तो अजीज़ो, ही क़ुरान मजीद साहबा इकराम वटां तव्हां असां वटि पहुतो। आल बेत उज़ाम खां तव्हां असां वटि पहुतो आहे। उन्हनि जे महिनत सां ही क़ुरान मजीद दुनिया जे कुंड कुर्श में पहुतो। जो अॼु इहो क़ुरान मजीद हर मुस्लमान जे घर में भी मौजूद आहे, दुकान में भी मौजूद, उताक में मौजूद, मदरसे मस्जिद में मौजूद। लेकिन क़ुरान मजीद जी घणे में घणी तिलावत थींदी आहे मस्जिद में ऐं मदरसे में। दुकान वारो माण्हू दुकान में इन करे रखंदो आहे जीअं क़ुरान शरीफ़ रखां त दुकान में बरकत थिए। रखण जे करे बरकत न पवंदी, कॾहिं बि न बरकत पवंदी। जॾहिं इन दुकान में खोले करे क़ुरान मजीद जी तिलावत कंदे, क़ुरान शरीफ़ खे पढ़ंदे त तुझे दुकान में बरकत अची वेंदी, तुझे दुकान जे मथां रहमत अची वेंदी। घरनि में रखण जे लाइ न आयो आहे जो असीं पोतियूं पढ़ायूं क़ुरान पाक खे, बसि क़ुरान जो हक़ अदा थी वियो। क़ुरान शरीफ़ जो हक़ तॾहिं अदा थींदो जॾहिं असीं क़ुरान पाक खे पढ़ूं, क़ुरान पाक खे सम्झूं, उन जा तलफ़्ज़ सिखूं, उन जी माना सिखूं, उन जी तशरीह सिखूं। पोइ इन में तव्हां असांखे वधीक सवाबु मिलंदो। वरी के मुस्लमान माण्हू वरी क़ुरान पाक खे ॿाहूं ॿुधंदा आहिनि। ॿिन्ही जान जा वसीला असांजी पारत। ॿाहुनि ॿुधण जी क़ुरान खे काई ज़रूरत कोन्हे का। क़ुरान खे खोले पढ़े, क़ुरान खे पढ़ त पतो पइजी वञे, ख़बर पइजी वञे त क़ुरान पाक में अल्लाह साईं छा बयानु फरमायो आहे। मुंहिंजा मोहतरम अज़ीज़ भाइरो मुस्लमानो, इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफ़ा सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुलंदा आवाज़ सां चयो। तव्हां बि गूंगा वेठा हो सफ़ा, ॼण हाणे दुबईअ खां पंधि आया हो न, ॼण असांजे मोलनि जे मथां तव्हांजो वॾो कर्ज़ आहे। ख़ुदा जा बना क़ुरान पाक जो वाइज़ आहे, सुस्त न हुजो, चुस्त हुजो। क़ुरान पाक पढ़ंदो वञे, चुप कई वेठा आहियूं, बसि तकियूं था पिया। मोमिन जी चाहींदो आहे त क़ुरान पाक पढ़ियो वञे, मां वेही करे अल्लाह जो क़ुरान ॿुधां। मोमिन जी तक़ाज़ा इहा हूंदी आहे कलमे वारी जी, जीअं मुंहिंजी दिलि ठरे, जीअं मुंहिंजो ईमान ताज़ो थिए अल्लाह जे कलाम सां। पोइ तव्हां असांजो ईमान ताज़ो थिए या न थिए, पोइ जिन जो ताज़ो थिए हथ मथे करे करायो। तव्हांजो ईमान छा सां ताज़ो थींदो? माल सां, दौलत सां? सच ॿुधायो। तव्हां असांजो ईमान ताज़ो थींदो क़ुरान शरीफ़ जे करे। क़ुरान शरीफ़ जी तिलावत कंदासीं, तव्हां असांजो ईमान ताज़ो थी वेंदो। क़ुरान पाक हे मामूली किताब न आहे, किताबनि जो सरदार आहे। ही कलाम तव्हां असांखे मिलियो आहे। हे कलामुल्लाह आहे, अल्लाह जी सिफ़त आहे। सैयदना मूसा अला नबीना खे अल्लाह ताला तौरात ॾिनो, ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम के रब इंजील ॾिनो, दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम के रब सही ज़बूर ॾिनो। उन्हनि में मटा सटा थी वई मसाइलनि जी। क़ुरान मजीद कलामुल्लाह आया, पर क़ुरान शरीफ़ जी हिफ़ाज़त अल्लाह रब्बुल आलमीन पाण खई आहे। त मुस्लमानो,
ही 3 पारा कुरान पाक जा तवा असा के मिलिया। ये 3 पारा कुरान पाक सोने मोहम्मद मुस्तफ़ा जे कलब अतर ते अल्लाह ताला नाज़िल फरमाया। पाक मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरान जो बार खयो तो उम्मत जे मथा बार लहियो। एडो कुरान जो बार आ जो नबी खां सवाइ कोई कुरान जो बार न खणी सघंदो। पाक मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन कुरान जो बार खयो तो उम्मत जे मथा बार हल्को थियो। तवां ॾिसो मुसलमाननि जो बच्चो आ 8-9-10 सालन जो बच्चो आ अंब जेतरी दिल आ 3 पारा कुरान पाक उनजे दिल में अल्लाह सांभे थो। उनजे दिल में अल्लाह सही महफूज करे थो। हरफ हरफ लफ्ज लफ्ज उनजे सीने में दिल में अल्लाह तबारक व तआला महफूज तो फरमाए। रब तो फरमाए हे कलामुल्लाह मुझो वड्डे में वडो मौजज़ो आ। यो वड्डे में वडो मौजज़ो सैयदना मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा नाज़िल फरमायो आ। हुजूर जे आडो काफरन कई मौजदा घुरिया पाक मोहम्मद के रब जे तरफा उहे मिलिया। पाक मोहम्मद उन्हनि के अल्लाह जे हुक्म सां करे ॾेखारिया। पर दुनिया वारो क़यामत ताईं वड्डे में वडो मौजज़ो आहे त सोने मोहम्मद मुस्तफ़ा जो कुरान मजीद आ। चाहे चओ कुरान मजीद आ। हाणे इहो कुरान मजीद किथे पढ़ायो वेंदो आ? इन कुरान पाक जी तालीम किथे होंदी आ? पाक मोहम्मद मुस्तफ़ा मक्के में मदीने में मदरसो खोलियो। मक्के में शागिर्द पैदा फरमायो, मदीने में शागिर्द पैदा फरमायो। पाक मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कायनात जो नबी आ, रूए ज़मीन जो नबी आ, आसमान वारन जो नबी आ। पाक मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तॾे ते वेही करे पांजे शागिर्दन के वेही करे कुरान पाक जी तालीम ॾिनी आ। रबे काबा जो कसम उहे मुस्तफ़ा जा शागिर्द जंहिंजो उस्ताद आलो ताला त शागिर्द भी आला बणजी आ। जंहिंजो उस्ताद मान वारो शान वारो हुयो त उन जा शागिर्द भी शान ऐं मान वारा आहिनि। रबे काबा जो कसम आ ही मदरसा मोहम्मदी इशातुल इस्लाम जेको आहे हिन जी निस्बत आहे पाक मोहम्मद मुस्तफ़ा जे मदरसे सां आहे। जाते पाक मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदरसे में वेही करे लो लाख जो नबी आमना जो लाल मोहम्मद मुस्तफ़ा तॾे ते वेही करे पंहिंजे सहाबा किराम खे कुरान जो तारीफ़ करायो आ। रब जो तारीफ़ करायो आ, दुनिया जो तारीफ़ करायो आ, आसमान जो तारीफ़ करायो आ, ज़मीन जो तारीफ़ करायो आ, सिज चंड आसमान ऐं जन्नत जो पाक मोहम्मद मुस्तफ़ा सारो कुरान पाक जे इन गैब जे ज़रिए पाक मोहम्मद मुस्तफ़ा के अल्लाह ताला ॼाणायो। पाक मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे शागिर्दनि खे पढ़ा छो त दुनिया में तो मोहम्मद करीम जो उस्ताद नाहे, न की मक्के में आ, न की मदीने में आ, न की पूरी दुनिया में आ। पाक मोहम्मद मुस्तफ़ा जो उस्ताद हो त रब्बुल आलमीन हुयो। पाक मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कलब अतर ते नाज़िल करण वारी ज़ात नबी खे सिखारण वारो अल्लाह जी ज़ात हुई। सोना जी तू पाक आ, मां रब पाक आ। सोना तुझो कलब पाक आ, तुझो सीनो पाक आ। इहो 30 पारा कुरान पाक मां तुझे कलब अतर ते नाज़िल फरमायो आ। मुसलमानो इहो कुरान तव्हां असांखे मिलियो आहे। इहो रहमत वारो कलाम तव्हां असांखे मिलियो आहे। इन जो क़दुरु कयो ऐं कुरान वारे जी हिते भी इज्जत आ, हुते भी इज्जत आ। नबी सही शाहूकारनि जी, नबी सही ताजरनि जी पाक मोहम्मद मुस्तफ़ा तारीफ़ न फरमाई आ। पाक मोहम्मद मुस्तफ़ा कुरान वारनि जी, हाफ़िज़नि जी, आलिमनि जी, लौलाक जे नबी पंहिंजे ज़बान अतर सां पाण बयान फरमाई आ। दुनिया वारो कुरान सां मोहब्बत हुजे, अल्लाह जे कलाम सां मोहब्बत हुजे। अवां जे हिन मदरसे में ही सालियानो जलसो आ, दस्तारे फजीलत जो जलसो आ, जाते हुफ़ाज़े किराम जी दिस्तार थींदी, जाते हाफ़िज़नि के पटको बदरायो वेंदो। रब्बे काबा जो कसम मुसलमानो अजो की रात रहमत वारी बरकत वारी हिन जामे मस्जिद में कुरान जो वाइज़ आहे। पीर गोर जा मुसलमानो अज तवां जे मथा कुरान जे सदके रहमत वसे थी पई। मां तवां के अर्ज़ रखण आयो आहियां
त हिन इदारनि जी तव्हां ख़िदमत कयो, हिन तलबा जी ख़िदमत कयो। हे तलबा किथां किथां जा अची करे हितां फैज़ पिराए वञनि था पिया, तॾे ते वेही करे क़ुरान पढ़नि था। ओ पीरगोर जा मुस्लमान, तू त निंड पियो हा, तू त आराम में पियो हा। हे नंढा मासूम बच्चा जेके पंहिंजो घर छॾे आया हा, जेको पंहिंजो अबो छॾे आया, पंहिंजी अम्मा छॾे आया हा, पंहिंजो वतन छॾे आया हा, छाजे लाइ आया हा? पाक मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका मक्के मदीने में क़ुरान जी तालीम ॾिया, उहे तालिब इल्म उहा तालीम सिखनि था, तॾे ते वेही करे क़ुरान पढ़नि था पिया। पीर ॻोठ वारो मुस्लमानो सुबुह जो वक़्तु असर जो उथी करे वरी सुबुह जी नमाज़ पढ़ी करे वरी 11 बजे ते पढ़नि, वरी 11 बजे खां पोइ मानी खाई वरी जेको आहे वो आराम फरमाईंदा, वरी जेको आहे ॿिए पढ़ी ते उथनि, वरी नमाज़ पढ़ी करे वरी क़ुरान हदीस जी तालीम थी हले पई, वरी 3 पारी ताईं 3 पारी जी नमाज़ पढ़ी करे वरी गश्त करे ईंदा, वरी सांझी जी नमाज़ पढ़ंदा, सांझी जी नमाज़ पढ़ी करे वरी तालीम में शुरू थी वेंदा, वरी इशा जी नमाज़ पढ़ी करे वरी तालीम में शुरू थी वेंदा, रात जो 11 बजे ते ये पढ़ंदा पिया। ओ पीर ॻोठ जा मुस्लमान, हे तालिब इल्म मुसाफिर क़ुरान खोले करे पढ़े तो पियो, हे तालिब इल्म हदीस जो किताब खोले करे पढ़े तो। पीर ॻोठ जा शाहूकारो ताजदारो, ओ त जेको वापारी हो, तव्हां जेको आहे सुता पिया हो, तव्हां आराम में आयो, तव्हां एसिन में आयो, तव्हां जेको आहे बंगलनि में आयो, मालनि में आयो, जेकॾहिं तव्हां इन तालिब इल्म जी ख़िदमत न कई, इन इदारे जी ख़िदमत न कई, इहो तव्हांजो वापार कहिड़े कम जो आहे, इहा तव्हांजी सरमाएदारी कहिड़े कम जी आहे? रब जेकॾहिं तोखे माल ॾिनो आहे त तालिब इल्म जे मथां क़ुर्बान फरमाए। मुंहिंजो हबीब तो फरमाए मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हे फुकरा यानी तालिब इल्म आहिनि जेके मदरसे में बंदि वेठा आहिनि, पढ़नि था पिया, इन्हनि जी ख़िदमत कयो, इन्हनि जी ख़िदमत कयो। हक़ीक़त ईअं आहे जो तव्हां उते मदरसनि में पहुचाए अचो, वरी बि पोइ बि उलमा किराम तव्हांजे दर ते अचनि था, पोइ बि तव्हांखे सवाब में दाख़िलो करनि था। मुंहिंजा अजीज़ साथियो, रब्बे काबा जो कसम, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी के शाहूकार हा, के गरीब हा, के मिस्कीन हा, सैयदना अबू बकर सिद्दीक, सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजो सारो माल दीन इस्लाम जे मथां कुर्बान करे ॾिनो। फारूक आज़म तो फरमाए, एॾो माल में मज़ो न आहे, एॾो वापार में मज़ो न आहे, जेॾो असांखे मज़ो अचे तो अल्लाह जे ज़िक्र में, ख़ुदा जे तालीम में मज़ो तो अचे पियो। ॾाढा चओ सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। मुस्लमानो, पंहिंजे बच्चनि खे क़ुरान जी तालीम ॾियो। अॼु तव्हां चओ था असां पंहिंजे बच्चे खे साईं डायरेक्टर कयूं, असां पंहिंजे बच्चे खे क्लर्क कयूं, मुला थींदो त बुख मरंदो, है न साईं? मुला मरंदो त असां बुख मुआऊं। असांखे अछा पटका पिया आहिनि, हे लटा पिया आहिनि, इहे बि असांखे पंहिंजे न थींदा आहिनि, हे बि क़ुरान जे सदके मिलिया आहिनि। छा हे बि क़ुरान जे सदके मिलिया आहिनि? चओ क़ुरान वारनि जी हिते बि इज़त आहे, हुते बि इज़त आहे। जेकॾहिं तव्हांजो को बीमार आहे, वठी जो क़ुरान वारो झाड़ रखे, वठी जो यासीन पढ़े। जेकॾहिं दुनिया छॾे वेंदो, हाणे वठी जो क़ुरान वारे खे ख़तमु पढ़े, बाबे खे बख़्शे, तालिब वठी अचनि। तव्हां सच ॿुधायो, काई मिलिशा साहब ॾे वेंदव, साईं पीर साईं पागर साहब ॾे वेंदव? न न न, ईंदो त वरी बि मदरसे ॾे ईंदो। तव्हांखे निजात जो ज़रियो मिलंदो त इन इदारनि मां मिलंदो। तालिब इल्म पढ़ंदा क़ुरान, तुंहिंजे अबे खे, तुंहिंजे अम्मा खे क़बर में सवाब मिली वेंदो। इन तालिबनि जी ख़िदमत कयो। अल्लाह ताला खां दुआ आहे, रब साईं तव्हां असांखे इन इदारनि सां तावन करण जी रब साईं तौफ़ीक़ नसीब फरमाए। आज हिन रात में दस्तार फज़िल थींदी, रात जे काफ़ी से ताईं जलसो हलंदो। चओ इंशाअल्लाह ताला साथ ॾींदा। मां ख़ासि पीर ॻोठ वारनि खे चवां थो, पीर ॻोठ वारा माण्हू खे अल्लाह साईं सभु ॾिनो आहे, सभु ॾिनो आहे। हे इदारा जेके पीर ॻोठ जा आहिनि, इहे ॿार वञी चंदे जे लाइ वञनि, इहे पीर ॻोठ वारो हिकु माण्हू इहे मदद हलाए सघे थो। हाँ साईं, मां सच थो ॻाल्हायां, सच थो ॻाल्हायां, मुंहिंजे अॻियां क़ुरान पियो आहे। पीर ॻोठ जो हिकु माण्हू हिकु इदारो हलाए सघे थो पियो। काॾे खणी ईंदो इहो माल, काॾे खणी ईंदो इहा दौलत? हथे खाली वेंदव, हथे खाली। ओ सोन गॾु करण वारो, ओ चांदी गॾु करण वारो, ओ मिल्कियत गॾु करण वारो,
ओ दौलत गॾु करण वारो, अरब खरब गॾु करण वारो, लखे खरब गॾु करण वारो, इहे कंहिं कम जा कोन थी। आ तरफ़ जे क़ुर खां पुछो, फरमाया अय्युहन नास क़द जाअतकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम व शिफाउल लिमा फिस सुदूर व हुदौ व रहमतुल लिल मोमिनीन कुल बिफज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू हुवा खैरुम मिम्मा यजमऊन। जेकी तव्हां गॾु कंदा आहियो सोन चांदी माल दौलत, इन खां वधीक भलो अल्लाह जो क़ुर अथव, जेको हिते दुनिया बि कमी ईंदई, क़बर में कमी ईंदई, हशर में कमी ईंदई, क़बर में अबो न ईंदई, क़बर में अम्मा न ईंदई, माल न ईंदई, दौलत न ईंदई। हा हा, जेकॾहिं तुंहिंजो क़ुर सां प्यार हा, नबी जे तालीम सां प्यार हा, अल्लाह जी ज़ात जो कसम क़ुर सां तुंहिंजी मोहब्बत आहे, क़ुर सां तुंहिंजो प्यार आहे। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मरी वेंदो, क़बर में पहुचंदो वेंदो, क़ुर पहुची करे जी सिफारिश कंदो जी। रबे काबा जो कसम, हिते त क़ुर में जामे मस्जिद में अखर में ॾिठो आहे, वर्क में ॾिठो आहे, उते पहुची वेंदो क़बर में। है क़बर में नाबो ना मान मिट माइट कोई न ईंदा, उन ॾुखिए घड़ीअ में अल्लाह जो क़ुर पहुची वेंदो, तुंहिंजी सिफारिश कंदो। ओ अल्लाह जा बाना तूं मूंखे सुञाणियो तो कि न कोन, हू चवंदो मां तोखे कोन थो सुञाणियां। क़ुर ॻाल्हाईंदो न सां तुंहिंजो कसूर न आहे। दुनिया में मां वर्कन में हुयोसीं, अखरनि में रब मूंखे नूरानी शक्ल बढ़ायो आहे। घबराए जाए न, घबराए जाए न, मां तोखे अहिड़ी मंज़िल ते पहुचाईंदो मां जंहिंजे जन्नत, जंहिंजी जॻह जो नालो जन्नत आहे, उन जॻह में मां तोखे पहुचायो वेंदो मां। हिन क़ुर जे सदके रब जो बि दीदार थींदई, हिन क़ुर जे सदके जन्नतूं नेमतूं नसीब थींदई। क़ुर पाक में अल्लाह थिए थो फरमाए ईमान वारनि जे लाइ हर क़िस्म जूं नेमतूं नल्लज़ीन आमनू व अमिलुस सालिहात कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला। ईमान वारो, कलमे पढ़ण वारो, दुनिया में रही करे जेकरे तव्हां अमल सालिह कया, रसूल जे शरीयत ते हलियो, दुनिया छॾे वियो, ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, अमल सालिहनि जे सदके अल्लाह तव्हांजे क़बर खे बिस्त जो बाग बणाईंदो। रब तो फरमाए जन्नत वारा मुंहिंजा महिमान आहिनि, इहे मुंहिंजा माइननि जो मीज़बान आहियां। हाणे जेकी घुरो त मां रब ॾियांव। क़ुर जे सदके क़ुर वारनि जी ख़िदमत कयो, क़ुर वारनि जी ख़िदमत कयो, इहे ई कमी ईंदव। तव्हांजा पाणा बि, तव्हांजा माणा बि इहे खाईंदा। इन्हनि खां भॼो न, जेतिरो भॼंदो तेतिरो असांजे ॻीचीअ में ईंदो। काॾे भॼी काॾे भॼंदव? वॾो माण्हू हूंदो त बि मोली ॾे ईंदो, मरी वेंदो वॾो माण्हू, साईं मोली साहिब हलो तड़ ॾे हली। हाँ जी, वॾे माण्हू ॾे वेंदो, सदर ॾे वेंदो, वज़ीर ॾे वेंदो, न न न न, वेंदो शरीयत वारे ॾे, क़ुर वारे ॾे वेंदो त तड़ियो सली सही सनत शरीयत जे मूजिबि कफ़न जो सली उनखे सिंगारे करे जनाज़े निमाज़ पढ़ी उनखे क़बर में दफ़नायो वेंदो। चो इहा बरकत छा जी आहे? चो दीन जी आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे रब साईं मुंहिंजा चंद अल्फाज़ मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। अल्लाह हिन इदारे खे क़यामत ताईं आबाद रखे, हिन मस्जिद खे क़यामत ताईं आबाद रखे। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। नमाज़ जो टाइम थियो आहे। हिन वक़्तु नमाज़ जो वक़फ़ो थींदो। सभई दोस्त नमाज़ जी तयारी कनि, जन जो वज़ू थियल आहे।